नाज़रीन, ज़िले शिकारपुर के शहर मदीजी में असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त काल्ह कराची में अमन अमान के हवाले से सिंध रवादारी तहरीक ऐं सिविल सोसाइटी पारां कयल अमन मार्च के शुरका ते पुलिस पारां थियल बेमाना तशद्दुद ख़िलाफ़ अॼु मदीजी में जस्कम पारां शहरनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज की अगवानी मारूफ सियासी समाजी ऐं क़ौमपरस्त अगवान राबेल अब्बासी, तनवीर मेमन, शोएब पंवर, समीर मेमन, अबरार मीरानी ॿिया करे रहा हुआ। उन मौके ते राबेल अब्बासी मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। सिंध में कंहिं भी क़िस्म की इंतिहा पसंदी कोन था चाहियूं। असां सिंध के एक सेक्युलर मुल्क ॾिसणु घुरूं था, जेको सिंध की तारीख़ रहियो आहे, जेका सिंध 5000 साल पहिरियां खां रही आहे, जिते हर मज़हब जो एहतराम कयो वेंदो आहे। सिंध उहा धरती आहे। उन जो रिथियल मार्च ते सिंध गवर्नमेंट कलम 144 लागू करे ऐं उन जो बहानो बणाए असांजे न्याणियुनि, सिंध जे शऊर वकीलनि, सहाफ़िन ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू उन मार्च में शरीक थियो हुयो, जंहिंमें इंटेलेक्चुअल माण्हू हुया। उन्हनि ते सिंध हुकूमत, कराची पुलिस जे हथां बर्बरियत जो मिसाल ॾिनो। उन्हनि ते एतिरो तशद्दुद कयो वियो जो इन्हनि ज़ालिमनि खे सिंध जे न्याणियुनि जो ख़्याल बि न थियो त सिंध जे न्याणियुनि सां एतिरी उन्हनि जी तज़रील कई वई जो असां सिंध जो को बि शऊरवंद माण्हू उनखे ॾिसी ऐं बर्दाश्त करे कान सघंदो। पर असां सम्झी था सघूं त इहे हिकिड़ी साम्राज्य जूं साज़िशूं आहिनि जेके सिंध में घरू वेड़ कराइण था चाहिनि, या जेके बि सिंध मुखालिफ़ इशूज़ आहिनि उन्हनि खे डाइवर्ट करे सिंध जे अवाम खे हिकिड़नि ॿियनि गैर इशूज़ ते माना जेको आहे मुतवजो करणु घुरनि था। पर सिंध सम्झे थी। अॼु उनखे मुज़म्मत कंदे अॼु असां मस्त पीर मस्त अली बख्श खां हिकिड़ी तमामु ज़बरदस्त एहतजाजी रैली कढीसीं, जेका मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदी करे अली वारिस चौंक, शाही बाज़ार, स्टेशन रोड, मेन सखर लाड़काणो बस स्टैंड ते अची करे पंहिंजे उन एहतजाज जो दायरो वसी कयोसीं ऐं उते दोस्तनि तक़रीरूं कयूं। ऐं सभिनी जो हिकिड़ो ई मुतालबो हुयो त सिंध अमन अमान थी चाहे, सिंध कंहिं बि तशद्दुद वारी राह जी हिमायत कान कंदी। सिंध सूफ़ियुनि जी धरती रही आहे, सिंध सचल जी आहे, सिंध सामीअ जी आहे, सिंध भिटाईअ जी आहे। सिंध कंहिं बि इंतिहा पसंद माण्हूअ जी न आहे, न ई सिंध कंहिं इंतिहा पसंद खे क़बूल कंदी। ऐं ॾिसो त सॼी सिंध वांगुरु मदेजीअ जे माण्हुनि बि इहो ई पैगाम ॾिनो आहे त असां सिंध जे हर दुश्मन जो जेको नापाक इरादा आहिनि उन्हनि खे असां गॾिजी पाण में एक इत्तेहाद ऐं ॿधीअ सां इंशाअल्लाह ताला फ़ेल कंदासीं। ऐं कल्ह इन बर्बरियत ज़ुल्म ते एतिरो सिंध हुकूमत ते ज़ोर पइजी वियो त मुराद अली शाह जिन CM सिंधिन आया आहिनि, उन्हनि इन शइ जी इनडायरेक्टली माना जेको आहे त माफ़ी घुरी आहे। माना ॾोह बि ॾसे थो त जेके इहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु निकितल माण्हू आहिनि उन्हनि जो ॾोह हुयो, छो त कलम 144 लागू थियल हो। त CM साहब कल्ह बि तव्हांजो कलम 144 लागू थियल हो, जंहिंमें कराचीअ जा वकील सवनि जी तइदाद में निकिता हुया। उते तव्हांजा इहे डंडा बरदार पुलिस किथे हुई, उते इहे सिक्योरिटी एहलकार किथे हुया, हिमत कयो आहे, उन्हनि ते बि तशद्दुद करे ॾेखारियो आहे। सिंध जे मज़लूम न्याणियुनि, शाइरनि, अदीबनि ऐं फ़नकारनि ऐं क़ौमी कारकुननि ते तव्हांजो इहो जबर ऐं ॾाढ ठहे ई कान थो। त सॼी सिंध मां हिकिड़ी मुज़म्मती जेको आहे किरदार वारा दोस्त निकिरी करे मुज़म्मत कई अथऊं। असां वरी बि तव्हांजे तवसल सां मुज़म्मत था कयूं ऐं सिंध जे हर उन क़दम जेको सिंध जे ख़िलाफ़ु उथंदो, सिंध जा माण्हू, सिंधी माण्हू उन्हनि खे क़ाबिल क़बूल न थींदो ऐं उहे हमेशह जीअं सदाईं उन ज़ुल्म ऐं बर्बरीअ जे ख़िलाफ़ु ईअं ई रोडनि ते हूंदा ऐं मैदान अमल हूंदा।